वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हे हुजूर जी रब मोहब्बत दे कांदी सना गाइण खां हुजे ज़ुबान शलवेल न कावांदी। इहाई दरबार में फरियाद थम आंदी घुर्जे अब्दुर्रहीम खे सोन न को चांदी अथम दिल मांदी हरदम पाक हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असां सब आसरा ऐं उमेदूं और रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। असां सब आसरा ऐं उमेदूं और रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। इहो महबूब आहे खुदा जो उहो महबूब आहे खुदा जो रब राज़ी उन जी रज़ा में। असां सब आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। असां सब आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। ऐं पंहिंजे परवानड़नि खे हशर में ओ सॾे खां पंहिंजो कंदो राज ॾिसंदा। ओ पंहिंजे परवानड़नि खे हशर में सॾे पंहिंजो कंदो राज ॾिसंदा। असां कमज़ोर आहियूं सफ़ा पर असां कमज़ोर आहियूं सफ़ा पर हक़ आहे नबीअ जी वफ़ा में। असां सब आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। असां सब आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। पढ़ी सलवात सुहिणे नबीअ ते हथ खण बार गाहे खुदा में। सलवात सुहिणे नबीअ ते हथ खण बार गाहे खुदा में। ओ दुआ मक़बूल थींदी आ नालो दुआ मक़बूल थींदी आ नालो जॾहिं दिल पर जो पवंदो दुआ में। जॾहिं दिल पर जो पवंदो दुआ में। असां सब आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। असां सब आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। है जॾहिं महशर में मजबूर थींदे ऐं वसीले जी पवंदई ज़रूरत। महशर में मजबूर थींदे ऐं वसीले जी पवंदई ज़रूरत। हो खटी वेंदा जनी जी सिफारिश खटी वेंदा जनी जी सिफारिश कंदो लजपाल रोज़े जज़ा में। असां सब आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। असां सब आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में। उम्मतुनि में ही उम्मत भली आ ओ असां इस्माइल भागल भला हूं। उम्मतुनि में ही उम्मत भली आ असां इस्माइल भागल
भला हूँ असां इस्माइल भागन भला हूँ वो पंहिंजे साईं असां नातो निभायूं पंहिंजे साईं असां नातो निभायूं वॾो आरहम हिन रहनुमा में असां सभु आसरा ऐं उमेदूं रखियूं आहिनि मिठे मुस्तफ़ा में असां सभु आसरा ऐं